من جوع او بک میں مرن والا مانا جنم جي آگ में बुख दे तड़पण वारा हाणे तोखे बुख तपायो आहे मूंखे यादि थो करे लईस लहुम तामुन इल्ला मिन ज़रीअ को बि तुंहिंजे लाइ ताम कोन्हे असां वटि हा हिकिड़ो ताम आहे जंहिंजो थूहर नालो आहे जंहिंजूं लामूं ऐं ॾार कंडनि वारा आहिनि हुकुम थींदो मलाकनि खे त उन्हीअ मूं हिकिड़ो कतरो कतरे हिन खे ॾियो त खाए उहो खाईंदो वेंदो निड़ीअ में कंडा फासंदा वेंदा न को ढव ई थींदुसि न को बुख ई लहंदसि न को ताक़त ई जिस्म में ईंदसि वरी ॿियो छा चवंदो ॿुधो सम्झो त सही न ॿुधो था बेफ़रमानी न कयो शिरक न कयो बिदअत न कयो राफ़िज़ी न थियो कादियानी न थियो मिर्ज़ाई न थियो दहरिया न थियो रब साईं जे अज़ाब खां ॾिजो जॾहिं वरी चवंदो साईं हे निड़ीअ में गिरो फासी पियो आहे हाणे पाणी को ॾे उहो ज़मानो विसारी पोइ साईं चवंदुसि थधा पाणी पीआरिया मां बोतलूं पीआरियूं मां बाना क़दुरु न कई नलकनि जा पाणी ॾिना मां खूहनि ऐं बोरिंगनि जा ॾिना मां पछाड़ीअ खीर बि पीआरियो मां नलकुम फिल अनआमिल इबरा नुसुक़ीकुम मिम्मा फी बुतूनिहा बैन दमिन व फरसिन लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन मिठा मिठा थकल आहिण वारा खीर ॾिना मां तो क़दुरु को न कयो हाणे मां पाणी कहिड़े आधार ते थो घुरे मां कहिड़ी रहाई थी जहिड़ी पोख पोखी थी ओड़ी ॾिस न मां में उमेद थो रखे मलाइको वरी बि बानू आहे उञो थियो आहे ॾियोसि हिनखे पाणीअ ढुक साईं काथो पाणी ॾियोसि ॿुध क़ुर शरीफ़ अल्लाह साईं फरमाए थो तुस्क़ा मिन ऐनिन आनिया हा छा तुस्क़ा मिन ऐनिन आनिया हिन मूं पघर गरम निकितो आहे हिन मूं पेशाब वही वियो आहे जनम जे बाहि जे करे हिन मूं पूई वही वई आहे गरम चश्मो किने पाणीअ जो बदबूदार जो गॾु थियो आहे मलाइको उन्हीअ मूं ट्रामे जो गिलास भरे ॾियो त पीए क़ुर शरीफ़ फरमाए थो जॾहिं मुजरिम माण्हूअ खे जहन्नम जे सज़ा लॻल इंसान खे अहिड़ो गरम पाणी मिलंदो लाचार उञ जे तंगीअ जे करे हिकिड़ो ढुक पीअंदो अञा पाणीअ जो ढुक पीअंदो वेंदो उहो पाणी पेट में पुॼंदो वेंदो आंटनि खे वढींदो वेंदो रब शल पनाह ॾेस रब शल पनाह ॾेस मज़ाक सम्झो थो दीन खे ही बि तव्हां यकीन कयो त नाइंसाफ़ी रब साईं कंहिंसां न कंदो चओ ज़ुल्म ऐं ज़्यादती कंहिंसां न थींदी जेकॾहिं अदालत आहे त सभ खां वधीक अलाह साईं वटि आहे जे आदिल ऐं मुनसिफ़ आहे त रब साईं आहे जो कंहिंसां को ज़ुल्म न कंदो रब कंहिंसां का ज़्यादती न कंदो अलाह इंसाफ़ वारा इंतज़ाम त कया आहिनि ॾिसो ॿुधो त सही रब फरमाए थो जॾहिं बेफ़रमान बाना मां वठी ईंदा बिदअत में गरक थियल रिफ़्ज़ में गरक थियल मिर्ज़ाइयत में गरक थियल दहरियत में गरक थियल शिरक में गरक थियल जॾहिं मां वटि बाना ईंदा पोइ मां अॻ में रब साईं फरमाए थो हिननि जा आमाल नामा पेश कराईंदो मान पढ़ो हे ॾिसो हेॾो सॼे कुल्हे वारो मलाक नेकिन वारो अमाल नामो ॾींदुसि हेॾो खॿे कुल्हे ते वेहण वारो मलाक बुराइनि वारो अमाल नामो ॾींदुसि ही पढ़ी करे पंहिंजे अमाल नामनि ॾे पंहिंजूं बुशरायूं घणियूं ॾिसी रोई चवंदो माल हाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा जंहिं मुंहिंजे गुनाह खे अम्मा न ॾिठो हो जंहिं गुनाह खे अबे कोन ॾिठो हो जेको गुनाह मां भाइरनि खे न ॿुधायो हो चाचनि मामनि खे न ॾसियो माइटनि मिटनि खां लिकायो हो अफ़सोस आहे जो अॼु उहो बि ही गुनाह हिते लिखियो पियो आहे अॼु मुंहिंजो ख़ैरु नाहे ॾिठो ई बाना हा साईं ॾिठुमि बि उॿार नथी कई वञे तोसां
मता चवे त मलाकनि ज़्यादा अमल बुशरा मुंहिंजा लिखिया आहिनि तरस हाणे दफ़्तर हिन जे अमाल नामनि जो बंदि कराए हेॾे मां ॾेखारियो हटाए पुरते रखाए पोइ रब साईं फरमाए थो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। समूरनि जा वात बंदि करे क़यामत जे ॾींहुं असां हुननि जे हथनि खां शाहिदियूं वठंदासीं हुननि जे पेरनि खां शाहिदियूं वठंदासीं त मतां चवनि त मलाकनि असांजा ज़्यादा गुनाह लिखिया आहिनि हथ तव्हां बयानु ॾियो पेर तव्हां बयानु ॾियो त पक पएसि त बराबरि हे मूंखां गुनाह थी विया आहिनि। ॿुधई ओ मुजरिम बयानु ॿुधे थो चवंदो हा से ॿुध हथ बि तुंहिंजा तुंहिंजे मथां बयानु ॾेई वई पेर बि तुंहिंजे मथां बयानु ॾेई वई हाणे तुंहिंजी जाइ किथे हुजणु खपे चईंसि हाणे तूं बेमयार आहीं बराबरि मुंहिंजा कसूर आहिनि मां जनम जे लाइक़ु थी सघां थो रब थो फरमाए अञा मां वटि इंसाफ़ जी कुंड रहियल आहे साईं कहिड़ी किताबनि वारो रजिस्टर बि मां अमलनि जो ॾिठो हथनि ऐं पेरनि जूं शाहिदियूं बि थी वियूं अञा कहिड़ो मुंहिंजो बचाव जो भाङो आहे फरमाई फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशतिन राज़िया वअम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया। रब फरमायो अञा मां पंहिंजे रहमत वारे हथ में इंसाफ़ जो ताराज़ू खणा थो तुंहिंजूं नेकियूं बि तोड़ींदुमि तुंहिंजा गुनाह बि तोड़ींदुमि मन तुंहिंजो को अहिड़ो नेकीअ जो अमल हुजे जो समूरनि गुनाहनि खां ॻोरो थी पवे तॾहिं बि मां रब बचाए छॾींदोमांइ। अंग अखर जे लिहाज़ सां गुनाह वधियल आहिनि लिस्ट ऐं शुमार जे लिहाज़ सां गुनाह घणा आहिनि पर के नेकियूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं बानू करे थो हुजे त हुनजे समूहनि गुनाहनि खां हिकिड़ी नेकी गौरी थी थी वञे उहा कहिड़ी नेकी आहे वॾे में वॾी उहा नेकी जेका समूरी ज़िंदगीअ जे गुनाहनि खां ॻरी थी पवे उहा रब जी तौहीद आहे जंहिंजो सिकिल ऐं गिरानी जंहिंजो ज़ोर ऐं बार जबलनि खां बि वॾो आहे भली हेॾो सौ लिस्टियूं गुनाहनि जूं पवनि पर हेॾो बाने अलाह वारे जी तौहीद ॿेपुड़ में पवे क़ुरान शरीफ़ वारो क़ुरान जो पढ़णु ऐं क़िराअत ऐं क़ुरान जी तिलावत हिकिड़े पासे ॾों पवे तौहीद उन्हीअ पासे ॾों पवे हुज़ूर जी मोहबत उन्हीअ पासे ॾों पवे त इम्कानी सूरत आहे जो सभु गुनाह हल्का थी पवनि सां हे नेकियूं वधी वञनि सां इन्हीअ खुटल फ़ैसिले वारे बाने खे जन्नत नसीब थी वञे। हेॾी वॾी नेकी जेका सभ खां वधीक ॻोरी आहे उहा बि विञाए वेठो आहे सारी उमिरि जे नेकियुनि मां ऐं हर क़िस्म जे नेकीअ खां सभु चओ तौहीद मथे चओ तौहीद ते ई बुनियाद तौहीद ते ई दारो मदार आमाल सालिह जो आहे। अॼु मां नारीअ जे पासे ॾों रुञ ॾिसियूं थो अचां रुञ सम्झो था उहा छा आहे दूर दराज सवारीअ ते या पैदल माण्हू ॾिसंदो त ओहो पाणी थो वहंदो वञे भर में पाणी थो वहंदो वञे जॾहिं भॼी भॼी वेचारो ते ईंदो उन जाइ ते त पाणी त कुझु न हूंदो पर उहा ज़मीन जी ख़ुश्की सिज ते ईअं चिलकंदी आहे ॼण माण्हूअ खे परे खां दरियाह ऐं समुंड नज़र ईंदो आहे मथां जो तव्हांखे नज़र था अचनि इहे नारीअ जे रुञ वांगुरु थी ख़ुदा जी ज़ात शाहिद आहे। क़यामत जे ॾींहुं मुशरिक उथंदो न का निमाज़ नज़र ईंदुसि न को हज नज़र ईंदुसि न को रोज़ो ऐं ज़कात नज़र ईंदुसि पोइ मुंहुं बि पंहिंजो कुटींदो सथर बि पंहिंजा कुटींदो चवंदो हे छा थी वियो मुंहिंजूं निमाज़ूं काॾे वियूं रोज़ा काॾे विया रब फरमाए थो इन अवहनल बुयूत लबैतुल अनकबूत जीअं हवा जे झूटे ते कोरड़े जी तानी छिजी पवंदी आहे टुकर टुकर थी वेंदी आहे
हिकिड़ीअ काठड़ीअ जे घुमाइण सां तीलीअ काने जे घुमाइण सां सॼो घर नोरीड़े वीचार कोरीड़े जो टही वेंदो आहे त रब फरमाए थो क़यामत जे धमाके सां मुशरिक जा कोरीड़े जे तानीअ वांगुरु अमल वेढ़जी हलिया वेंदा। सियाणो थी ओ मुस्लमान, सियाणो थी पंहिंजे रब साईं सां कंहिंखे शरीक न कर। 1,24,000 अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम दुनिया में अल्लाह साईं जी तौहीद ॿुधाइण आया हुआ। जिन नबियनि सगोरनि जो माहौल एतिरो साईं खे चवां फिटी चुको हो जो के नबीअ वीचारा पंहिंजे झरनि ऐं घरनि मूं लॾे विया, के नबीअ सगोरा वीचारा शहीद थी विया, के नबीअ सगोरा वीचारा सालनि जा सयल क़ैद में गुज़ारे विया, कि नबियनि वीचारनि खे वॾा वॾा मरहला तय करणा पिया। इहो सभु कुझु नबियनि सगोरनि सां छाजे करे थियो? हिकिड़े अल्लाह जे तौहीद जे करे थियो जो माण्हुनि खे तौहीद न पई वणे। नबियनि खां सगोरनि खां तौहीद जे बयान करण जे करे मुशरिक कावड़िया कावड़िया पिया वञनि। भला ॿुधो, क़ुर बि चवे थो, ॿुधो गौर सां। अल्लाह ताला फरमायो हुज़ूर सरवर काइनात अलैहिस्सलाम जन खे तए मुंहिंजा पैगंबर मां ॾिसां थो माण्हुनि जी तोसां ॾाढी मोहबत आहे। मके शहर जा ऐं इर्दा गिर्द जा माण्हू तुंहिंजे मिलण काण सिकनि था, तुंहिंजे ज़ियारत काण सिकनि था, तुंहिंजे कचहरीअ काण रोईंदा था वतन। माण्हुनि खे तोसां वॾे में वॾी मोहबत आहे, मूंखे नज़र थी अचे। पर इज़ा ज़करत रब्बक फिल क़ुरआन वहदहु वल्लौ अला अदबारिहिम नुफूरा। केॾी क़ुर सफ़ाई कई। ओ उन्हनि वेठलनि माण्हुनि सां जॾहिं तूं क़ुर पढ़ी मुंहिंजी तौहीद तो बयान करे तो उहे नफ़रत करे तोखे पुठी ॾेई भॻा हलिया था वञनि। तूं त मुहम्मद करीम माइटनि खे मिटनि खे ॻोठाणनि खे वणे थो, पर मां रब जी तौहीद कान थी वणे। जे तूं मुंहिंजी तौहीद बयान न करे त माण्हू तोते अपर छपर छॾ, माण्हू तोखे जीअ में जायूं ॾियनि, माण्हू तोसां का बिरादर न छिननि, माण्हू तोसां साथ बि ॾियनि, माण्हू तुंहिंजे मथां घड़ीअ घड़ीअ कुर्बान थियनि। ऐं नबूअत जे ऐलान खां अॻु में हुज़ूर साईं जे मथां ख़ल्क़ कुर्बान थींदी हुई। चओ सभई ख़ल्क़ कुर्बान, एतिरी कुर्बानी कंदा जो कसीअ पकीअ में मुंहिंजे साईं जो अचे साथ ॾींदा हुआ, दुख सुख में साईं जा हमदर्द थी बीहंदा हुआ। बछाड़ीअ हेॾो एतबार जो 15 ॾींहं या महीनो कंहिं बि मके शहर जे माण्हूअ खे मुसाफ़िरीअ ते वञिणो थो पए त पंहिंजी जवान ऐं कुंवारी न्याणी सौटनि वटि न छॾींदो हो, चाचनि वटि न छॾींदो हो, मामनि वटि न छॾींदो हो। मके शहर जो हर हिकु इंसान ग़रीब या अमीर पंहिंजे ॿाहिरि वञण जे वक़्तु पंहिंजी जवान ऐं अणपढ़ियल कुंवारी न्याणी हुज़ूर साईं वटि छॾे वेंदो हो। जो चवंदा हुआ मके जा माण्हू त अहिड़ो अमन जहिड़ो असांजे न्याणियुनि खे प्यारे मुहम्मद करीम वटि मिलंदो आहे, अहिड़ो पंहिंजे मिटनि माइटनि जे घर में बि नथो मिले। ऐं साईं जन जो ख़ुल्क़ मुबारक वरी हेॾो जो जॾहिं उन न्याणियुनि जा माइट अचनि पाण पंहिंजे हैसियत मुताबिक़ उन न्याणियुनि खे लटड़ा कपिड़नि जा जोड़ा वठी ॾियनि। जेकॾहिं वधीक का ताक़त पैसे जी न हुजे उन वक़्तु त लय रहे जी लीड़ ज़रूरु न्याणियुनि ते रखनि, उन्हनि खे हथड़ो मथे ते रखी दुआ करे फरमाइनि पुट हिकिड़ा अबा तव्हांजा उहे त जेके तव्हां ॾे वठण आया, ॿियो अबो तव्हांजो मां मुहम्मद करीम बि हुयुमि जो 15 ॾींहं न्याणियूं मां वटि गुज़ारियो अथव। एॾो ख़ुल्क़ कुर्बान कुर्बान थींदा हुआ साईं जे मथां मके शहर जा माण्हू। पर उहे सभु सिकायल, उहे सभु मोहबत कंदड़ शरीफ़ मूं मटिजी शरीर कॾहिं थिया? पुछो मां खां, जो शरीफ़ मूं मटिजी शरीर कॾहिं थिया? हाणे मां वरी क़ुर खां पुछां, मूंखे त जवाबु ॾियणी भेड़ी कान्हे। उहे शरीफ़ मके जा जेके हुज़ूर साईं ते अपर शपर थींदा उहे शरीर कॾहिं थिया? पर ॿुधो फरमाए ज़करत रब्बक फिल क़ुरआन वहदहु
इज़ा ज़करत रब्बक फ़िल क़ुरआन वहदहू वल्लौ अला अदबारिहिम नुफूरा। मके जे माण्हुनि खे हुज़ूर साईं वटां उथण जी दिलि न घुरंदी हुई, जेकर वेठा ई वेठा हुजऊं। चओ जेकर छा चवंदा हुआ, वरी ॿीहर बि चओ, हुज़ूर साईं जहिड़ी शख़्सियत वठूं, हुज़ूर साईं जहिड़ी हस्ती वठूं, कंहिंजी उथण लाइ दिलि घुरंदी न। वाह मुंहिंजा साईं सुहिणा, मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम, तुंहिंजी शफ़क़त, तुंहिंजो उम्मत सां प्यारु, तुंहिंजी माण्हुनि सां मोहबत, तुंहिंजो सभिनी जे मथां शफ़क़त वारो हथ घुमाइण, जो उथण बि तो वठो कंहिंखे साईं खे चवां दिलि कान घुरंदी हुई। पर जॾहिं हुज़ूर साईं जन तौहीद बयानु कई, रब फरमाए थो जॾहिं तूं मुंहिंजो क़ुर पढ़ी मुंहिंजी वहदानियत ज़ाहिर कंदे त मुशरिकनि जा कपिड़ा बि सड़ी वेंदा, उन्हनि में उथवे शुरू थी वेंदी हुई, पुठी ॾेई मुशरिक भॼी वेंदा। इहा पुराणी निशानी आहे जेका क़ुर थो ॿुधाए। ख़ुदा करे असांखे रब अहिड़ो न करे जो क़ुर ॿुधण वक़्तु तौहीद रब ॿुधी ऐं अंदरि चली वञे। आहे ई सारी दुनिया में आसमान वारनि खां वधीक, ज़मीन वारनि खां वधीक तारीफ़ जे लाइ को सभु चओ रब्बे ज़ुल जलाल। सभ खां वधीक तारीफ़ जे लाइ केरु आहे? अल्लाह। जंहिं ॿिनि पंहिंजे मख़लूक़ात जे अफ़रादनि खे तारीफ़ जे लाइ को पाण बणायो, कन खे रसूल बणी बणाए तारीफ़ जे लाइ को कयाई, कन खे नबी बणाए करे तारीफ़ जे लाइ को कयाई, कन खे रसूल वली बणाए करे वाखाण जे लाइक़ बणायाई, कन खे कुतुब ऐं गौस बणाए साराह जे लाइक़ कयाई, कन खे पंहिंजो सहाबी नबी सरदार साईं जो बणाए, कन खे अहल बैत बणाए, कन खे शहीद बणाए, वॾियूं मंज़िलूं ॾेई तारीफ़ जे लाइक़ बणाई। समूरी ख़ल्क़ खां वधीक सभु चओ अवल अवल ख़ालिक़ तारीफ़ जो हक़दार आहे अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह माना छा? सभु तारीफ़ूं, सभु हमद सुहन था ख़ालिस हिकिड़े अल्लाह। वाह मुंहिंजा मौला, तो पंहिंजे फज़ल ऐं करम सां दुनिया में रंग रचाए छॾिया आहिनि। वाह मुंहिंजा रब, तो खणी मुसलमाननि जे माड़ में मींहुं वसायो आहे। हिकिड़े पासे रो मुसलमाननि खे 30 सिपारनि वारो क़ुर अज़ीम अता फरमायाई, ॿिए पासे रो मेहर जी नज़र करे रहमतुल आलमीन शफीउल मुज़नबीन जहिड़ो प्यारो मोहम्मद करीम रसूल जे हैसियत में, नबीअ जे हैसियत में नसीब फरमाई, जेको सारी मख़लूक़ात जो सरदार ऐं अॻुवाण बणाए पैदा फरमायाई। हिकऊं बेवद एहसान रब जा असांजे मथां। अॼु उहो इंसान पंहिंजे रब जे नेमतुनि जी नाशुक्री करे रहियो। तौहीद जी नज़र कर त मुसलमान पंहिंजा लाह करे छॾिया, शिरक जा घर बणाए छॾिया। इबादत ऐं अमल ॾे नज़र कर त मस्जिद सां ॼण त वॾो वेर अथनि। हा मस्जिद सां को ज़मानो हो मस्जिदियूं वीचारियूं खिलंदियूं हुयूं, मस्जिदनि में जमायती मापी न सघंदा हुआ, सालूं साल मस्जिदियूं वधाइणियूं पवंदियूं, एतिरी जमायत थींदी हिक हिक नमाज़ जे वक़्त ते। अॼु उहो ज़मानो अची वियो आहे, मस्जिदियूं वीचारियूं रोअनि थियूं वेठियूं, हिक हिक ॾे निमाणो मुंहुं करे निहारनि थियूं वेठियूं, त को लड़ी नथो अचे मस्जिद ॾे। हीअ घिटी वठी वियो, बांग मिली वई, हीअ घिटियूं वठी वियो, काल कान थी थिए त मस्जिद में वञी नमाज़ पढ़णी आहे। अॼु इहो हाल मुसलमाननि जो बणियो आहे। पखी नमाज़ पढ़नि, जीत नमाज़ पढ़नि, किवलियूं माकुड़ा नमाज़ पढ़नि, आसमान वारा नमाज़ पढ़नि, ज़मीन वारा नमाज़ पढ़नि, इंसान न पढ़े। अल्लाह से फरमायो जेका मखलूकात ज़मीन में थी रहे, जेका मखलूकात आसमान में थी रहे, उहे सभु जो सभु मुंहिंजी इबादत था कनि, सभु जो सभु मुंहिंजे ज़िक्र ऐं निमाज़ में था गुज़ारनि। पर वतैर साफ़ात, हिकिड़ा पखी उत्तर खां ओलह था उॾामिया वञनि, हिकिड़ा पखी ओलह खां ओभर था उॾामिया वञनि, हिकिड़ा वीचारा ॾखिण खां ॿिए पासे था उॾामिया वञनि। मौला फरमाए थो वतैर साफ़ात, इहे परंदा ऐं पखी उॾामंदा बि था वतनि, मां रब जो ज़िक्र बि कंदा था वतनि, घुमंदे घुमंदे मुंहिंजूं निमाज़ूं बि पढ़ंदा था वतनि। तकबीर, पखी निमाज़ पढ़नि, हया जी हद थी वई।
केवलियूं नमाज पढ़नि, माकुड़ा नमाज पढ़नि, कुत्ता नमाज पढ़नि, गधा नमाज पढ़नि, बिल्ला नमाज पढ़नि, मुसलमान इंसान न पढ़े। हाणे हिते सुवाल थो थिए, सही असां त झिरकिन जी नमाज ॾिठी कान्हे, कबूतरनि ऐं घेरनि ऐं कावनि जी नमाज त कान ॾिठी आहे। कीअं था पढ़नि तुंहिंजी निमाज़? रब फरमायो तव्हांजे ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत आहे? निमाज़ बि मुंहिंजी था पढ़नि, ॾिसण वारो बि मां आहियां। कुल्लुन क़द अलिम सलातहू व तस्बीहा। हिक हिक जी निमाज़, हिक हिक जो ज़िक्र, हिक हिक जी इबादत मां ॾिसां बि थो, मां ॼाणां बि थो, मां हुनजो ज़िक्र ॿुधां बि थो। वल्लाहु अलीम बिमा यफ़अलून। ही हालत आहे। इबादत जो कम मुसलमान हुत लाहे बीह रहे, जो पूरी निमाज़ भी पंहिंजे वजूद में सालम न रखे सघे। काथे वञी पाण खे बिहारियो थी। अक़ीदे जो कम हूं लाहे मुसलमान बीह रहे, जो सारा तौहीद जा मसाइल तोखे नापसंदा लॻनि। ईअं वीचारो अधु चरियो वाइड़ो वीचारो नज़र थो बस। बेचैन तबियत आहे, माण्हू परेशान हाल, अलाए साईं छा थींदो। हिकिड़ा मौलवी हूअं था चवनि, हिकिड़ा हूअं था चवनि, अलाए छा थींदो। पढ़नि था माण्हू। ईअं छो थो चयो वञे? इल्मु कोन्हे, जिहालत आहे। बेइल्म माण्हू वीचारो मुंझल थी मुंझी बीही रहंदो। इल्म जो पढ़ो हा त ईअं छो चओ हा? इल्मु तव्हांजी पाण ई रहनुमाई करे हा। मां सभ खां अॻु में दुआ थो घुरां त रब तव्हांखे क़ुर ऐं हदीस जो इल्मु नसीब फरमाए। पढ़ो, छो था मुंझो? ऐं ॿिए नंबर में हक़ एतिरो खुलियल आहे जो इन चवण जी का कंहिंखे गुंजाइश ई कान्हे का जो ईअं चई घुसाए हलियो वञे। हिकिड़ा वरी छा था चवनि, जे अदा असांजो ग़लतीअ में नफास जो जे ॿार खणण जी ताक़त हुई त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम में हुई, जेको सॼे जहान वारनि जा ॿार खणी सघियो पिए। पर अहिड़े साईं बि ॿार कोन खया। साहिबनि खे फरमायो निमाज़ पढ़ो, मतां मुंहिंजे मथां बरवसो करे निमाज़ न पढ़ो। अहल बैतनि खे चयो नेकीअ जा कम कयो। डॉक्टरनि खे चयूं पुट ख़बरदार दीन जे कम में पुठिते न पइजो। न्याणीअ खे फरमायो मतां का कोताही कई थी। हिकिड़ो सहाबी आहे, ॿुधजां गौर सां, जागो था न रहो। सहाबी सगोरो नाबीनड़ो आहे। मदीने आलिया जे घिटियुनि में मींहुं वसी पियो आहे। घिटियूं सॼियूं मींहं सां भरिजी वियूं आहिनि। माण्हू घुमण फिरण वारा तिरकंदा था वतनि। सहाबी सगोरो तो अर्ज़ु फरमाए राति जो वॻड़ो आहे, मां अखियुनि खां माज़ूर आहियां। ओ साईं, साईं मिठा, मूंखे इजाज़त मिलंदी त मां राति जो निमाज़ ते न अचां? तिरकंदुसि, किरंदुसि, रस्ता ख़राब आहिनि, थींदी इजाज़त? साईं जन फरमाइनि था पुट बांग जो आवाज़ कन ते पवई थो, चई हा साईं आवाज़ कन ते पवे थो। पाण फरमाइनि था पुट जॾहिं बांग ॿुधे थो तोणी कहिड़े हाल में बि हुजे, तिरके तोड़े न तिरके, कंहिं बि हाल में तोखे पहुचणो आहे। अची बांग ॿुधण खां पोइ मस्जिद में निमाज़ में शरीक थी जो मां मोहम्मद करीम जो इहो तोखे हुकुम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हर कंहिंखे पंहिंजी पाण ज़िमेदारी पूरी करणी आहे। अल्लाह ताला शला सां तव्हांखे अमल सालिह नसीब फरमाए। आमीन। अल्लाह ताला तव्हां असांखे अक़ीदनि जी दुरुस्ती नसीब फरमाए। आमीन। अल्लाह ताला असां तव्हांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए। आमीन। क़ुरान शरीफ़ वारे रस्ते सां हलण जी तौफ़ीक़ ऐं सआदत नसीब फरमाए। आमीन। ज़रूरत आहे दुनिया में क़ुरान शरीफ़ जे इल्मु पिराइण जी, जंहिं क़ुरान जे इल्म जे ज़रिए सां माण्हूअ खे अक़ाइद मालूम थींदा, अमाल दुरुस्त थी पवंदा।
दुनिया जी ज़िंदगी रोशन थी पवंदी, आख़िरत में निजात हासिल थी पवंदी, वॾा वॾा मसाइल मुस्लमान जा हल थी वेंदा। इहो सभु कुझु कॾहिं थींदो? हज़रत साईं जन आया आहिनि, सो हज़रत साईं जन हाणे तक़रीर फरमाईंदा। इन करे मां हाणे साईं जन जी आमद खां बाद पंहिंजे बयान खे मुनासिब थो सम्झां जो मां ख़तमु कयां ऐं अलाह ताला तव्हां असां जमी मुस्लमाननि खे वेहण जी ऐं गौर सां ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हुकुम थियो आहे? सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहबिही अजमईन। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ऐं मुंहिंजा दोस्तो ऐं बुज़ुर्गो, त ज़रूरत आहे दुनिया खे क़ुरान शरीफ़ जे इल्म पिराइण जी। पोइ अहिड़े क़िस्म जे जवाब ॾियण जी तव्हांखे नौबत न ईंदी जो माण्हू मुंझी करे ज़माने जे मुआशिरे ऐं माहौल खे ॾिसी चवे त असीं छा कयूं, हाणे काॾे वञूं। इहो जेकॾहिं तव्हांखे अलाह से इल्मु क़ुरान शरीफ़ जो अता फरमाए विधो ऐं तव्हां क़ुरान शरीफ़ जा आलिम थी पियो त इनशा अल्लाह ताला तव्हांजी हर क़िस्म जी मुंझ लही वेंदी ऐं हिदायत वारो रस्तो तव्हांजे अॻितो आसान थी पवंदो। भुलण जी ज़रूरत कान्हे। छो थो माण्हू बाहुरिजे बेइल्म हुजण जे करे? मालूमात कान्हे का, दीन जी हक़ीक़तुनि खां माण्हू बेख़बर थी वेठो आहे। इन जे करे जेको तो जीअं चवे मुस्लमान यानी वेसाई उन खे उहे सचो सम्झी उन जे कढ लॻी थो पए, पर सियाणा थियो हक़ वारनि जे कढ लॻिजे, सचनि जे कढ लॻिजे। कूड़ा बि दुनिया में आहिनि, तॾहिं रब सचनि खे क़ुरान में ज़ाहिर कयो आहे। चओ दुनिया में कूड़ा बि तॾहिं सचनि खे रब ज़ाहिर कयो। रब साईं फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। सुभान अल्लाह। सचन खे रब ज़ाहिर कयो। ऐ ईमान वारो डिजो मां रब साईं खां। कंहिंखो डिजजे? वकूनू मअस्सादिक़ीन। ऐं सचनि सां गॾु रहो। कूड़नि जे पासे खे छॾे करे सचा ॻोल्हे हथ कयो। सचनि जे ज़ाहिर करण मां मालूम थिए ते त कूड़ा बि दुनिया में आहिनि। पोइ अलाह खां दुआ बि घुरो, पाण तफ़्तीश बि कयो, तलाश बि कयो, महिनत बि कयो त ख़ुदा करे सचनि जी जमायत मिलेव त तव्हांखे बि सचाईअ जो सबक़ु मिली वञे। सचनि जे सोबत में माण्हूअ खे सचाई हासिल थींदी, सचो अक़ीदो नसीब थींदुसि, सचो अमल नसीब थींदुसि, सच ॻाल्हाइण जी आदत थी पवंदसि। पर जे कूड़े सां रखे संगत त ॻाल्हाइण कूड़ो सिखंदो, अक़ीदा कूड़ा सिखंदो, अमल कूड़ा सिखंदो, दुनिया बि बर्बाद, ख़सरत दुनिया वल आख़िरा ॿई जहान ख़तम। ॾींहं जे मुक़ाबले में राति आहे। ही राति आहे जेका तव्हां असां जंहिं टाइम ते वेही क़ुरान जो जलसो ॿुधी रहिया आहियूं, क़ुरान शरीफ़ जो। गर्मीअ जे मुक़ाबले में सर्दी आहे, रोशनीअ जे मुक़ाबले में अंधारी आहे। सभु चओ सच जे मुक़ाबले में कूड़ बि आहे। पोइ तव्हांखे कूड़ खपे या सच खपे? सच किथे आहे? पोइ हिन क़ुरान शरीफ़ में आहे। सॼो क़ुरान हुज़ूर साईं जी हदीस पाक में सच। ही सारो क़ुरान शरीफ़ प्यारे पैगंबर साईं जी हदीस पाक सच ई सच आहे। जॾहिं माण्हू सच जो तालबू थींदो ऐं सचो हथ अची वियसि त पोइ इनशा अल्लाह ताला कूड़ हिन खे पिसंदी न ईंदो। पर जेसिताईं वीचारे खे सच न मिलियो आहे, सच कोन थो लभेसि त पोइ कूड़ जा कारखाना ठाहियूं वेठो हूंदो। हिकिड़ो कूड़ ख़तम ई न थींदो त वरी ॿिए खे टड़ा कराईंदो, वरी ॿियो ख़तम ई न थींदो त टियों ठाहे हणंदो। खातो खुली वेंदुसि कूड़ जो। अलाह करे कंहिंजो खातो कूड़ जो न खुले। कूड़ ख़राब शइ आहे। दुनिया में बि कूड़ ते फिटकार आहे, क़यामत में बि कूड़े जे मथां ख़ुदा जी लानत ऐं ॾमर आहे। बच्चो कूड़े अक़ीदे खां, कूड़े अमल खां, कूड़ी जमायत खां रब तव्हांखे अखियूं ॾिनियूं हिन, रब साईं तव्हांखे अकुल ॾिनो आहे, रब साईं तव्हांखे सम्झ ॾिनी आहे। पंहिंजा अमल न विञायो, पंहिंजा अक़ीदा न विञायो।
अमलन जे लिहाज़ सां सालिह अमल कयो, निमाज़ूं क़ाइमु कयो, मसाजिद आबाद कयो, रोज़नि जी कोशिश कयो, हज वञी पढ़ी अचो, मालदार ज़कातूं अदा कयो, हराम खां पाण खे बचायो। कीअं न ॾुख कजे असां मुस्लमाननि जी हालत कीअं न ॾुख करियूं जो ॿिया अमल नेक त पंहिंजे जाइ ते हिन, पर जेको रोज़मरा जो नेकीअ जो अमल आहे जंहिंखे निमाज़ थो सॾिजे उहो बि असां मुस्लमान विञाए वेही रहिया आहियूं। बखी निमाज़ जा पाबंद, जीत निमाज़ जा पाबंद, किवलियूं माकुड़ा निमाज़ जा पाबंद, जानवर गॾा घोड़ा निमाज़ जा पाबंद, जिन जे मुतलिक़ अल्लाह साईं पाण क़ुरान शरीफ़ में वज़ाहत कंदे फरमायो कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीहा। हिक हिक जो ज़िक्र, हिक हिक मख़लूक़ात जे फर्द जी निमाज़ बराबर रब साईं फरमाए थो मां ॼाणे रहियो आहियां, मूंखे मालूम आहे त कहिड़ो बानू, कहिड़ी मख़लूक़ात जो फर्द, कहिड़ो पखी, कहिड़ो जीत, कहिड़े वक़्तु मुंहिंजी निमाज़ थो पढ़े, कहिड़े वक़्तु मुंहिंजी ज़िक्र थो करे। पोइ पखी ऐं जानवर रब जी इबादत कनि, असीं इंसान छो न करियूं? आसन तक़वीम इंसान जो शान बणियो। वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। सुभान अल्लाह। तकरीम वारी पग, ताज़ीम वारी फज़ीलत औलाद आदम खे मिली आहे। वलक़द करमना बनी आदम। रब फरमायो मख़लूक़ात त मुंहिंजी घणी आहे, पर वलक़द करमना बनी आदम, असीं इज़त ॾिनी अथसि, एतिराम ॾिनो अथसि, तकरीम ॾिनी अथसि औलाद आदम खे, बचन आदम जेके इज़त ॾिनी अथसि, यानी सारी 18 करोड़ मख़लूक़ात मां रब वॾे में वॾी एतिराम इज़त इंसान खे ॾिनी आहे। नारे तकबीर। इज़त बि तव्हांखे मिले, मान बि तव्हांजो वधियल, हुस्न बि तव्हांजो वधियल, अकुल बि तव्हांजो वधियल, ऐं कमज़ोर बि इबादतूं अक़ीदे में तव्हां सां हुजूं। इहो असांजे मुंहं ते ठहे थो। यादि रखी छॾिजांइ मुस्लमान, जेकॾहिं अलाह ताला जल जलालहू जे महिरबानी नेमतुनि जी बेक़दरी कई त हाल तुंहिंजो ॾिसण जहिड़ो ई न थींदी। अॼु कपिड़नि में ढकियल थो नज़र अचे, मलबूस आहे लिबास में, बेफ़रमानीअ जे करे, बद अक़ीदत जे करे, बदअमल जे करे अहिड़े क़िस्म जो माण्हू क़यामत ॾींहुं नंगो बणिजी जहन्नम में हलियो वेंदो। अलियाज़ बिल्लाह। अॼु वॾा वॾा खाधे पीते जा तव्हां असांजे लाइ इंतज़ाम आहिनि। हेॾो चाशनियूं आहिनि, हेॾो ज़रदा ऐं पुलाव हलवा ऐं कुटियूं ऐं चूरियूं वग़ैरह सभु शयूं वयूं भुॻियूं पयूं आहिनि, पर जे ख़ुदा जे क़ुरान शरीफ़ जो क़दुरु न कई, रब साईं जी तौहीद कान सुञातई, हुज़ूर अलैहिस्सलाम जे फर्मा बरदारी जो हक़ अदा न कई, अमाल सालिह पंहिंजे वजूद में पैदा न कई, त क़यामत ॾींहुं हिकिड़े पाणीअ जे ढुक खां, हिकिड़े मानीअ जे भोरे खां, चांवर जे दाणे खां सिकणूं पवंदी। ॻोल्हियो बि क़ुरान शरीफ़ फरमाए थो, ॻोल्हियो बि दाणू खाइण जो न लभंदुसि। पाण खे वयल में न विझ। हेॾी हैसियत, हेॾी इज़त, हेॾो शान, हेॾो मान। मलाइक तां हलनि वेचारा आसमान तां, आसमान तां वेचारा मलाइक तां मोकल वठी हलनि रब साईं जे नेक बाननि जे ज़ियारत जे लाइ, निमाज़नि जे लाइ, मुवहिदनि जे लाइ, हज करण वारनि जे लाइ, रोज़न रखण वारनि जे लाइ, दीन जे कम करण वारनि जे लाइ, तालिबुल इल्मनि जे लाइ, क़ुरान जे इल्म पढ़ाइण वारनि उस्तादनि जे लाइ, क़ुरान शरीफ़ जे क़ारिन साहिबनि जे लाइ, हाफ़िज़ साहिबनि जे लाइ, प्यारे मोहम्मद करीम जे सुन्नत जे पाबंदीअ ते ज़िंदगी गुज़ारण वारनि जे लाइ आसमान तो रहमत जा मलाइक हली करे ज़मीन ते पहुची उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं बि था घुरनि ऐं ज़ियारतूं बि था कनि। जंहिं पासे ॾों ॾिस मुस्लमान किरियल थो नज़र अचे, छो न ॾुख कजे। सूरत जो हाल इहो आहे जेको पाण था ॾिसो, सीरत जो हाल इहो आहे जेको तव्हांखां ॿुधो न आहे, अमाल इहे आहिनि जेके तव्हांखे मालूम आहिनि, अक़ीदो हू आहे जेको तव्हां पाण ॾिसी रहिया हो। हिक हिक मरहले ते मुस्लमान पाण खे मायूस करे विधो आहे, इताब जे लाइक़ बणाए विधो। कहिड़ी ज़रूरत आहे दुनिया में सुनत रखाइण जी? आहे की न कान? हिन सुनत रखाइण जी आहे की न कान? ज़रूरत आहे। कदुरु
मर्दन खे रखाइणी आहे ॾाढी सुहारी, ज़ाइफ़ुनि खे रखाइणियूं आहिनि चोटियूं सुहारियूं। ज़ाइफ़ां वेचारियूं एॾियूं अक़लमंद आहिनि, एॾियूं होशियार आहिनि, एॾियूं दाना आहिनि, लख रुपयो को ॾे त चरे में चरी औरत बि चोटी न कूड़ाईंदी, हे वरी पैसा बि पंहिंजा भरींदी, ॾाढी बि पंहिंजी चट कई वेठो आहे। हालत त ॾिस, हे सुनत जो कदुरु। ॿ टे ब्लेड रखियूं वेठो आहे। साइंसदाननि जो ॾिठो त हिननि खे ॾाढी कूड़ जो वॾो शौक़ु पैदा थी पियो आहे। पोइ खणी मशीनियूं पावर ते कढियूं, बसि हेॾो बटण स्विच विझी बटण हेठि करे खोपो जो खाॾीअ ते चिंबार त 2 मिंटनि में मूड़ीअ मुछ वार ई पटियूं थी अचे मशीन। 100 रुपया भरे माण्हू अहिड़ियूं मशीनियूं था वठनि। कावड़ त ॾाढी कूड़नि खे पंहिंजी ॾाढ़ीअ ते अहिड़ी आहे जेका चिपटिन सां पंहिंजी ॾाढ़ी पाण वेही पटिन, पर ईज़ा खां ॾियनि था। पोइ वञी हजमनि जे आॾो उस्तरनि जे अॻितो पंहिंजूं ॾाढ़ियूं कूड़ाए पाण खे पधरो करे। हीअ सुनत सोने जी जो कदुरु। अफ़सोसनाक हालत आहे अॼु असांजे मुस्लमान भाइरनि। हालांकि तव्हांखे वॾे मसइले साईं खे चवां मरहले मां गुज़र करणो थो पवे, तव्हांजे मथां वॾियूं दुश्वारियूं अचणियूं आहिनि, वॾा इम्तिहान तव्हांखे असांखे ॾिसणा पवंदा। रब साईं खे अल्लाह रब साईं खे रहम थो अचे जो असांजे हिन हाल ते रहम फरमाए। असां सां रब साईं खणी रिआयत कई आहे जो पकड़ धकड़ नथो करे। न त हाल इहो आहे जो विख विख ते जेकर असांखे अलाए केॾी केॾी सज़ा मिली वई। जेका ऊची मंज़िल आहे जिहाद वारी, उहा अञा तुंहिंजे इंतज़ार में आहे। या अय्युहन नबिय्यु हर्रिज़िल मुमिनीन अलल क़िताल। ऐं प्यारा पैगंबर करीम पंहिंजे सहाबनि सगोरनि खे, उम्मतनि सगोरनि खे, शागिर्दनि सगोरनि खे लड़ाई लाइ, जिहाद लाइ, जंग लाइ तयारु करेनि, भड़काइनि। साईं सिर्फ़ मुंहिंजा जमायती जिहाद में हुजनि या मां बि साण हुजान। रब साईं फरमाए थो या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन। या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़्लुज़ अलैहिम। तू भी जिहाद लाइ तयार थी वञ। इहा जिहाद वारी मंज़िल अञा परते पई बीठी आहे। जॾहिं हे मंज़िलूं तय कबियूं तॾहिं हिन मंज़िल जे लाइक़ु वञी इंसान बणबो। ख़ुदा खां दुआ आहे असांखे रब साईं पंहिंजे फज़ल ऐं करम सां हर मंज़िल ते कामयाबी नसीब फरमाए। आमीन। सुनत वारी मंज़िल ते, वाजिब वारी मंज़िल ते, फर्ज़ वारी मंज़िल ते अल्लाह ताला असांखे कामयाबी नसीब फरमाए। अक़ीदे वारी मंज़िल ते ऐं अमाल वारी मंज़िल ते अल्लाह ताला सां तव्हांखे कामयाबी नसीब फरमाए। आमीन। कामयाबी तॾहिं थींदी जॾहिं अक़ीदे जे लिहाज़ सां माण्हू मुहिद बणिजी पवे ऐं अमल जे लिहाज़ सां माण्हू नेक ऐं सालियो बणिजी पवे। पोइ हिन जी दुनिया बि कामयाब थी वई। इन इंसानी सूरत में वॾे हुस्न ऐं जमाल सां हसीन ऐं जमील बणिजी वञी बिश्त जे माड़नि में वेहंदो। पर जेकॾहिं हिन मंज़िलनि तो किरी थो पए त पोइ इहा इंसानियत हिन जी विञाए जानवरनि जे सूरत में बणाए सज़ा तौर अल्लाह ताला हिन खे जहन्नम में रवानो कंदो। बदशिकलो बणाए जो माण्हुनि खे त न वणंदो, पर पंहिंजी बदकार इंसान खे पाण खे सूरत बि कान वणंदसि। बेहतरी ऐं भलाई असां तव्हांजी इन में आहे त पाण खे दुरुस्त करण जी कोशिशि कयूं ऐं अल्लाह ताला जल जलालहू जे इबादत में नबी सरदार प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इताअत में ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश करियूं। खूब सम्झो तौहीद जो मसइलो। अल्लाह ताला जे वहदानियत जा इकरारी थी वञूं। अॼु तव्हांखे असीं इकरारी कोन था करियूं, तव्हां इकरारी आहियो तॾहिं पढ़ियो अथव ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हीअ इकरारी आहियो पाण ई। सिर्फ़ असां तव्हांखे यादि ॾियारे रहिया आहियूं त जेको इक़रार तव्हां पहिरें ॾींहुं कयो आहे, कलमो शरीफ़ पढ़ी उन खां भुलिजी न वञो। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी वरी हज़ारे इलाह न हथ कर। जॾहिं पहिरियों ई पाण ज़बान सां बिना कंहिं ज़ोर बार जे चई ला इलाहा इल्लल्लाह, जॾहिं चवे थो वेठो
तो उन्हीं इकरार ते पंहिंजे ते पक्को थी बि वरी ज़माने जे माहौल जे असर में अची करे वरी 100 इलाहात न कर 100 आसमान जी मखलूकात माण्हुनि पंहिंजा इलाह बनाया, ज़मीन जी मखलूकात माण्हुनि पंहिंजा इलाह बनाया, मलाइकनि खे माण्हुनि इलाह सम्झो, इंसाननि खे माण्हुनि पंहिंजो माबूद बनाए छॾियो, सितारनि जी पूॼा थी हले, बुंडनि जी दुनिया में पूॼा थी हले, दरियाहनि जी पूॼा कई थी वञे, बाहि जी परस्त थी हले, खूहनि जी माण्हू पूॼा था कनि, क़िस्मे क़िस्मे माण्हुनि खणी पंहिंजा माबूद मुक़ररु करे विधा आहिनि। सभु चओ माबूद हिकु जो माबूद पंहिंजे इबादत जे मुतालिक़ क़ुरान मजीद में हीअं थो फरमाए, ॿुधो, या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल ख़ैर लअल्लकुम तुफ़्लिहून। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो यहूदी, नसारा, मजूसी, गैर मुस्लिम उहे त मुंहिंजे रहमत मां तड़जी विया, उन्हनि त मां रब जे रुबूबियत ऐं उलूहियत जो हक़ अदा कोन कयो। तव्हां वञी कलमे पढ़ंदड़ मोमिन बचा हो, हाणे तव्हांजे मथां लाज़िमात हीअं कयो साईं, कीअं कयूं, इरकऊ वसजुदू, रुकू बि सिर्फ़ मां हिकिड़े अल्लाह जो कयो, ॿिए जो रुकू हराम आहे। सजदो बि मां हिकिड़े रब साईं जो कयो, ॿिए जो सजदो हराम आहे। न कंहिं आसमान वारे जो करे सघिबो, न कंहिं ज़मीन वारे जो करे सघिबो। जे रब साईं जो बि सजदो कजे ऐं ज़मीन आसमान वारे कंहिं ॿिए जो बि कजे त उहो थी पियो रब जो शरीक। पोइ रब साईं सां शरीक करण वारो थी पियो मुशरिक, ऐं मुशरिक जे लाइ रब हमेशह अबदी जनम जी सज़ा मुक़ररु कई आहे। तव्हां खां पुछां थो मां, जहन्नम जा ख़्वाहिशमंद आहियो या जन्नत जा? जेकॾहिं जहन्नम खां तव्हांखे निजात थी खपे त शिरक खां हटी वञो, छो त अल्लाह ताला इहो फ़ैसिलो ॾियणु फरमायो, हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत व मअवाहुन नार। हराम करे छॾियो बेदीन ऐं मुशरिक जे मथां अल्लाह साईं बिश्त खे, ऐं अबदी रहण जे लाइ रब साईं उनखे जहन्नम जी सज़ा ॾेई छॾी आहे। शला अल्लाह समूरनि खे जहन्नम खां बचाए। एतिरो रब साईं कावड़े मुशरिकनि खां जो माफ़ीअ जे दुआउनि खे बि बंदि करे छॾी, मुशरिक ला दुआ न। प्यारे हुज़ूर अनवर अलैहिस्सलाम जे मथां हुकुम तो क़ुरान शरीफ़ जो पहुचे, मा कान लिन्नबी वल्लज़ीन आमनू अन यस्तगफिरू लिलमुशरिकीन वलौ कानू उली कुर्बा मिन बाद मा तबय्यन लहुम अन्नहुम असहाबुल जहीम। सुभान अल्लाह। लाइक़ ही नाहे, जायज़ ही नाहे, मुनासिब ही नाहे, इजाज़त ही कान्हे वास्ते प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे लाइक़ ही नाहे, ऐं उन्हीअ पैगंबर साईं ते ईमान आनींदड़नि जे लाइ लाइक़ ही नाहे। कहिड़ी ॻाल्हि लाइक़ नाहे, कहिड़ी ॻाल्हि जाइज़ नाहे। ऐं यस्तगफिरू लिलमुशरिकीन, जो ही पंहिंजे रब साईं खां कंहिं मुशरिक जे बारे में माफ़ी घुरनि, कंहिं मुशरिक जे बारे में मग़फ़िरत जी दुआ घुरनि। पैगंबर साईं खे बि मनानामो पहुतो आहे, उन्हीअ ते ईमान आनींदड़नि खे बि क़ुरान जो मनानामो पहुतो आहे त तव्हांजी मोकल बंदि थी वई जो कंहिं मुशरिक जे लाइ मूंखां माफ़ी घुरो। वलौ कानू उली कुर्बा, तोणी उहो शिरक करण वारो कंहिंजो वेझो माइट बि छो न हुजे, तॾहिं बि रब खां मुशरिक जे बारे में माफ़ी न घुरिजे। पर जेकॾहिं सभिनी मरतनि माफ़ी को घुरंदो त लन यग़फिर अल्लाहु लहुम, रब कोन मुशरिक खे माफ़ कंदो। सभु चओ अल्लाह ताला जो रुकू करणु अल्लाह ताला जो ई हक़ आहे। कंहिंजो रुकू कजे? सजदो करणु अल्लाह ताला सां जो ई हक़ आहे, ॿिए जो सजदो करणु चओ हराम आहे। प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे शरीयत में, हिन क़ुरान शरीफ़ जे फ़ैसिलनि में सभु चओ ख़ुदा जे ज़ात खां सवाइ ॿिए जो सजदो कंहिंजो बि ज़मीन आसमान वारे जो चओ करे नथो सघिजे। नथो सघे। पोइ छो था सजदा कयो? मुस्लमान सदाए हुते किरी हुते था करो,
ही तव्हांजो हाल आहे, इहो तव्हांखे जुगाए थो, जो परतल रब खे तव्हां कावड़ाए वेठा। रब राज़ी थियो तॾहिं तव्हांखे पीउ माउ जे पेट मां पैदा कयईं। रब राज़ी थियो जो पाणीअ जे कतरे मां मटाए इंसानी सूरत में ज़मीन में आंदाई। हाणे राज़ी थियल रब खे शिरक करे नाराज़ न कयो, मतां क़यामत ॾींहुं को कुल्हे कांधी बि न बीहेव। वॾे में वॾी नाराज़गी, वॾे में वॾी कावड़ अल्लाह ताला जल जलालहू जी मुशरक ते आहे, जेको रब साईं जा हक़ तलफ़ करे उन्हीअ जे ॿारनि खे पियो थो ॾे। इन हक़ विञाईंदड़ जे मथां अल्लाह साईं खे वॾी नाराज़गी आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वसजुदू वाबुदू, यानी हर क़िस्म जी इबादत, वाबुदू रब्बकुम, हर क़िस्म जी इबादत करियो अल्लाह पंहिंजे जी, पालनहार पंहिंजे जी, जेको तव्हांखे ॼमण खां वठी मरण ताईं पालींदो रहे थो। कंहिं कयो आहे असां तव्हांजे परवरिश जो इंतज़ाम कंहिं कयो आहे? पक अथव नी कि न शक अथव? परवरिश जो इंतज़ाम कंहिं कयो आहे? पोइ उहो पालींदड़ जो पालण छुटो। सवे माबूद बनाया विया आहिनि। दुआ है अल्लाह ताला जल जलालहू पंहिंजे ॿारनि जे मथां बाझ करे सम्झ नसीब फरमाए। इहे वीचारा बेसम्झ आहिनि, इन्हनि ते कावड़ कहिड़ी कजे, सम्झ कान्हे, इन्हनि लाइ दुआऊं घुर्जनि। तरब सां इन्हनि ॿारनि खे सम्झ ॾेई विझे, हिदायत ॾेई विझे, इन्हनि खे को दीन जो दग ॾेई विझे, का तौहीद ॾेई विझे। जेके वीचारा ज़िद में अची करे, हसद में अची करे, वॾाईअ में अची करे, कावड़ में अची करे भुली पिया आहिनि। असांखे ज़रूरत आहे पंहिंजे भाइरनि, सख़्तु ज़रूरत। असां चाहियूं था हिकिड़ो बि मुस्लमान असां खां अलॻि न थिए। असीं चाहियूं था त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारो हिकिड़ो बि मुस्लमान पंहिंजे रब साईं खां हिकु हिकु मर्द मुस्लमान, हिकु हिकु पोढ़े ऐं जवान मुस्लमान, हिकु हिकु औरत मुस्लमान, हिकु हिकु बचे मुस्लमान जे लाइ दुआऊं था रब खां घुरूं त ओ मौला जीअं कलमो नसीब कयो अथनी, तीअं ॿारनि ते राज़ी रही करे तौहीद जो पाबंद बणाए करे अमल साले नसीब करे मिड़नी खे जन्नती बणा। पोइ जेकॾहिं को पाण भॻो वञी जहनम ॾे त पंहिंजे बदकिस्मती खे पाण खे, असीं कंहिंजा बदख़्वाह न आहियूं, कंहिंखे बि असीं बुरे भले चवण लाइ तयारु न आहियूं। असीं इन बेख़बर ऐं बेसम्झनि वीचारनि लाइ दुआऊं था घुरूं त अल्लाह हिननि खे सम्झ ॾे त राह सिधीअ ते अचनि। वीचारा भिटकी पिया आहिनि, बागड़जी पिया आहिनि, बोली पिया। थोरो माण्हू सोच खे वधाईंदो 5 मिंटनि में हक़ सम्झ में अची वेंदो, सम्झ खे छड़ो वधाए। हज़रत हाले जी शरीफ़ वारनि रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में जमायत वेठी हुजे, वॾनि साईं जे में, मां बि नंढड़ो हुउसि हुते वेठो हुउसि बचपन जे ज़माने में। साईं जन जे ख़िदमत में वेठा हुआसीं, हिकिड़ो नारीवाल वीचारो आयो रोईंदो, ॾाढो रोनू, तमामु ॾाढो रोनू। चईंसि मूंखे तौबा पढ़ाए, ज़िक्र बि ॾे, मुरीद बि कर। बाबा छा आहे हवाल त ॾे। चयईं साईं मां पंहिंजे पुट जी सुख साईं सुहरीअ ते खयूं पियो वञा, पीरा सोरी नारीअ में, नारीअ जे पट में जो ॾिठुमि त हिकिड़ो बिलो वढियो सॼो पियो, उन जा पेर खुर कटिया पिया, बाहूं कटियूं पियूं, जंघूं कटियूं पियूं, हुयो जीअरो फतके पियो। मुंहिंजे रूह में रहम आयो, दिलि मुंहिंजे में ख़्वाहिश पैदा थी त जॾहिं साईं सोरीअ ते हे लेलड़ो छेलड़ो वञी कुठोसीं त इन जा फिफड़, इन जा लाग, आंड्रा गुंड्रा खणी अचे हिन वीचारे झंगल में कटियल उज़वनि वारे बिले खे विझंदासीं। ईअं दिलि मुंहिंजे में ख़्यालु थियो, साईं जन खे ॿुधाए पियो नारीवाल वीचारो। पोइ चई जॾहिं साईं सोरीअ ते सुख पूरी करे मोटियासीं, बिले वीचारे वढियल उज़वनि वारे जे लाइ कुझु सामान खणी मोटियासीं, फिफड़ या की ॿियो के बुकियूं या के ओझरियूं या की आंड्रा खणी मोटियासीं। साईं चवे पियो वीचारो, चई साईं जॾहिं आयासीं बिले जे वेझो, हीअं जो मां नज़र कयां त ताज़ी जीअरी मछी आहे डंभरे जी, उन बिले जे अॻितां फटके थी पई, हेॾे टपा थी ॾे, हेॾे टेप थी ॾे, हो वीचारो वरी कढ पेट रेड़ियूं ॾींदो, घुमी नथो सघे, वरी वञी पुॼेसि थो, वरी ठेंगू ॾेई मछी अॻिते थी वञे। चई मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही वियो, मां ज़ारूं ज़ार रोई वेठुमि त असां त हेॾे था वेठा कुटियूं ढोयूं, हेगो बंदरा कोहूं, रब त उहो आहे जेको कटियल हुजनि वारे खे पाणीअ जो मुल्क ई कोन्हे, जीअरी मछी थो खाराए वेठो। 5 मिंट माण्हू अकुल हलाईंदो, सम्झ में अची वेंदो।
बाक़ी जी हथो करे बीहंदो त ना बस जेकी आहे मां वटां पोइ साईं ख़ुदा सम्झाए अहिड़नि जे लाइ त हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब नाम दी ॾेखारी जो पहिरियों ई मां आयत पढ़ी क़ुर शरीफ़ जी तव्हांखे ॿुधायोमि त रब साईं हुज़ूर साईं जन खे फरमायो सवाउन अलैहिम अअनज़रतहुम सवाउन अलैहिम अअनज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून सुभान अल्लाह बेजार इंतज़ार कजे या न कजे हर हाल में इंतज़ार कजे न कजे रब फरमायो अहिड़े ज़िदीरे क़िस्म ऐं हासिद क़िस्म ऐं वॾाई खोर वारे क़िस्म ऐं कावड़ील इंसान खे हिदायत हासिल न थींदी छो माण्हू पाण खे अहिड़ो बणाए ज़िद में जिन वीचारनि में नरमी ही हुए हुज़ूर साईं जा सहाबी बणिजी विया जन्नत ऐं बेश्त जा वारस बणिजी विया जिन में कावड़ कुल्हनि ते चढ़ी वई जन जवाननि खे उहे रहिजी विया त एतिरो रहिजी विया जो जवान आख़िरी मंज़िल ते कई वञी हुज़ूर साईं जे ज़माने में जहन्नम जे बाहि में वञी रसिया एॾो ज़िद कबो आहे ठहे थो मुस्लमान खे क़ुर शरीफ़ सां ज़िद दीन सां ज़िद पैगंबर साईं जे शरीयत सां ज़िद न कजे अल्लाह ताला जल जलालू खां दुआऊं घुर्जनि त असांखे समूरनि खे रब सम्झ नसीब फरमाए सही सलीम सम्झ नसीब फरमाए दुनिया जे अज़ाब खां आख़िरत जे अज़ाब खां निजात नसीब फरमाए आमीन क़ुरान जे रहबरीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे रहबरीअ में रब साईं असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अमल मानक बणिजी वञूं सही माना में इंसान बणिजी वञूं सुञाण वारियूं अखियूं खोले करे रब रसूल खे सुञाणो क़ुर शरीफ़ खे सुञाणो ऐं पंहिंजे अमल खे ऐं पंहिंजे अक़ीदे खे हिन क़ुर शरीफ़ वारे आईने में ॾिसो कि क़ुर शरीफ़ अॻियां खोले खोले हिन आईने क़ुर शरीफ़ वारे में पंहिंजो ईमान ॾिसो पंहिंजा अमल साले ॾिसो पंहिंजो अक़ीदो ॾिसो जेकॾहिं क़ुर शरीफ़ वारे आईने में तव्हांजो अमल ऐं तव्हांजा अक़ीदा दुरुस्त था नज़र अचनि त पोइ हिते मज़बूत थी बीहो पर जे लुॾियल था नज़र अचनि त हटी वञी पंहिंजे पुछड़ाइनि खे छॾे करे क़ुर शरीफ़ जे हुकुमनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो कंहिंजो बि हुकुम क़ुर शरीफ़ जे हुकुम खां मथे कोन्हे बेशक चओ सभु कंहिंजो बि हुकुम क़ुर शरीफ़ जो हुकुम एॾो वधीक आहे मथे आहे जो इन क़ुर शरीफ़ जे हुकुम पहुचण ते हुज़ूर साईं जन ताबेदारी कई आहे क़ुर शरीफ़ जीअं जीअं क़ुर शरीफ़ जो हुकुम पहुचंदो वियो आहे सारी ख़ल्क़ खां अॻु में पहिरियों इन क़ुर शरीफ़ जे हुकुम ते हुज़ूर साईं जन अमल करणु फरमायो आहे जो साईं जन फरमायो आहे न अव्वलुल आबिदीन अल्लाह साईं जे इबादत कंदड़नि मां बि पहिरियों नंबर रब साईं जो बानो आहियां क़ुर शरीफ़ जे अहकाम मञींदड़नि मां पहिरियों नंबर अहकाम क़बूल कंदड़ आहियां अव्वलुल मुस्लिमीन तस्लीम कंदड़ मां मुहम्मद करीम आहियां जेकी क़ुर मजीद हुकुम ज़ाहिर थो करे सभ खां अॻु में हुज़ूर करीम उन खे मञे थो पैगंबर साईं क़ुर शरीफ़ जो हुकुम क़बूल करे सहाबी सगोरा क़बूल कनि आल बैत सगोरा क़बूल कनि औलिया किराम क़बूल कनि ऐं असां आम साईं खे चवां अदना दर्जे जा इंसान हेठे तबिके वारा माण्हू क़ुर जे हुकुम खे ठुकराए छॾियऊं अल्लाह ताला जल जलालू क़ुर शरीफ़ जी असांखे सेञा ऐं मुराद ऐं सुञाण शल नसीब फरमाए अखियूं खोलियो अखियुनि वारो जो अंधो थी विहे त इन सां साईं ख़ुदा पुॼे अखियूं बि हुजनिसि पोइ जो अखियूं ॿूटे वेहे इहो इन सां त रब पुॼे ॿिए जी भेणी न आहे इल्म हूंदे माण्हू हक़ न ॿुधाए त इहो अखियुनि हूंदे अंधो थियो आहे बाक़ी अनपढ़ियल वीचारा नाबीननि जी मिसाल हुनखे दग मालूम कोन्हे पढ़ियल खे लाज़िमात अनपढ़ियल खे जेको वीचारो नाबीननि जे मिसाल आहे इन खे हथड़े खां वठी दग लाए छॾे अंधड़े खे दग लाइबो आहे की न खॾ में धिको ॾिबो आहे जाहिलनि वीचारनि खे दग लाइजे की न कूड़ हणी वीचारनि खे धिको ॾिजे खॾनि में हाणे दग लाइणु किथे आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं थी ॿुधायूं वञनि जाहिलनि वीचारनि खे जंहिंसां क़ुर शरीफ़ खां टही वञनि
ऐं क़ुरान शरीफ़ ॿुधाईंदड़नि जे मथां इल्ज़ाम मढ़िया था वञनि दुनिया जे माहौल में। बाबा इहे जेके क़ुरान घणो था पढ़नि हो न, इहे हज़ूर जा वेरी अथव। हज़ूर साईं जा वेरी इहे आहिनि जेके क़ुरान शरीफ़ घणो था पढ़नि। इहा निशानी सही आहे? ॿुधायो न साईं, इहा निशानी हज़ूर साईं जे न साईं। सभ खां अवल वध में वधि क़ुरान शरीफ़ खे हज़ूर साईं जन पाण पढ़ियो आहे। ॾींहं जो त पढ़ियाऊं पर राति जो बि पढ़ियाऊं। जो क़ुरान शरीफ़ फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह। ये क़ुरान शरीफ़ जी तक़रीर, ये क़ुरान शरीफ़ जी तालीम हुज़ूर करीम जे पारां ख़ुदि क़ुरान शरीफ़ जो ज़ाहिर करे वध में वध वाइद क़ुरान शरीफ़ जो हुज़ूर साईं करणु फरमायो आहे। वध में वध तालीम क़ुरान शरीफ़ जी पंहिंजे साहिबनि खे हुज़ूर साईं ॾियणु फरमाई आहे। जीअं मां मुंड में चयो हो, पोड़नि खे क़ुरान मजीद पढ़ायूं, ज़ाइफ़ुनि खे क़ुरान मजीद पढ़ायूं, नंढड़नि ॿारनि खे वेही क़ुरान शरीफ़ पढ़ायूं, अंधरनि ऐं नाबीननि खे वेही क़ुरान शरीफ़ पढ़ायूं। वाह पैगंबर करीम अलैहिस्सलाम तुंहिंजो कमाल आहे जो क़ुरान जे तबलीग सां बि हद करे छॾियई त क़ुरान जे तदरीस ऐं तालीम सां बि सभु चओ हद करे छॾियई। सुभान अल्लाह। हाणे क़ुरान शरीफ़ घणो ॿुधाइण ऐं घणो पढ़णु इहा कंहिंजी निशानी आहे? हुज़ूर साईं जे फर्मा बरदार जी कि न दुश्मन जी? हुज़ूर साईं जे आशिक़ जी कि न हुज़ूर जे वेरीअ जी? आशिक़ जी। पुराणे ज़माने में सचनि जे मथां इल्ज़ाम मढ़िया वेंदा हुआ। हिन करे त माण्हुनि खे नफ़रत अचे इन्हनि ॾे न वञनि। जॾहिं साईं जन संजीदगीअ सां मिठनि लफ़्ज़नि में फ़हम ऐं फ़िरासत जे आधार ते बलागत ऐं फ़साहत जे अंदाज़ में जॾहिं साईं जन वाइद करणु फरमायो, तक़रीर करणु फरमाई त माण्हू जोक दर जोक, टोलनि जा टोला, कबीलनि जा कबीला, वफ़दनि जा वफ़द हुज़ूर साईं जे ख़िदमत में अचण लॻा ऐं मुस्लमान थींदा विया। काफ़रनि खे इहा हुज़ूर साईं वटि माण्हुनि जी आमद ॾाढी ॾुखी लॻी। पोइ हाणे कीअं माण्हुनि खे ठाहिनि, गौर कजो, सम्झो कीअं माण्हुनि खे हुज़ूर साईं खां नफ़रत ॾियाराइनि। अल्लाह साईं फरमाए थो वकान लिन्नास अजबन अन औहैना इला रजुलिन मिनहुम अन अंज़िरिन नास وبشر الذين آمنوا أن لهم قدم صدق عند ربهم وقال الكافرون إن هذا لساحر مبين. او مکے شہر جے مارن گئے مکے شریف جے शरीरनि खे हुज़ूर जी जमात जो वधणो ॾाढो ॾुख थियो। चओ सभु हुज़ूर साईं जी जमात जो वधणो ॾाढो ॾुखियो लॻो। पोइ रब साईं फरमाए थो मां त पैगंबर साईं खे, पैगंबर करीम खे इंज़ार ऐं बिशारत लाइ मोकिलियो हो। न मुंहिंजो पैगंबर कंहिं में लालच रखण वारो हो, न मुंहिंजो पैगंबर कंहिं सां वेड़ झेड़ करण वारो हो, न मुंहिंजो पैगंबर कंहिं पाड़े खे ईज़ाइण वारो हो। रब साईं फरमाए थो न मुंहिंजो पैगंबर करीम अलैहिस्सलाम को बदखुल्क हो, न मुंहिंजे पैगंबर करीम में का खामी ऐं गुनाह हो। मां हिन लाइ मोकिलियो पैगंबर करीम खे त अंज़िरिन नास व बश्शिरिल लज़ीना आमनू अन्न लहुम क़दम सिदकिन इंद रब्बिहिम। सुभान अल्लाह। हिकिड़े टोले खे वञी इंज़ार करे मां रब खां ॾिजारे, मुंहिंजे अज़ाब खां ॾिजारे। ॿिए टोले खे जन्नत जी बिशारत ऐं मुबारक वञी ॿुधाए थो नेक अक़ीदे वारो, नेक अमलनि वारो, गिणती न कयो, जन्नत तव्हांजे इंतज़ार में आखियूं ॿूटींदा वेंदो, सोन जूं मारियूं तव्हांखे मिलंदियूं वेंदियूं। सुभान अल्लाह। हुज़ूर साईं जन आया इन कम जे लाइ। पर रब साईं फरमाए थो वक़ालल काफ़िरून, जेके हुज़ूर जी जमात जे वधजण ते ॾुखाइजनि पिया। केरु ॻाल्हायो त साईं? जेके हुज़ूर साईं जे जमात जे वधजण ते ॾुखाइजनि पिया।
हाणे कहिड़नि लफ़्ज़नि सां हुज़ूर साईं खां जमायत अलॻि कनि छा चयूं माण्हुनि खे कहंदे था वञूं था प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हेड़ो कहर घोड़ाड़े घोड़ा जादूगर ते था वञूं वक़ाल الكافرون ان هذا لساحر مبين हे त चिट्टो जादूगर आहे कहिड़े ॾे था वञूं अहिड़े क़िस्म जा ग़लति इल्ज़ाम रखी करे माण्हुनि खे परे पे हटायूं पर बख़्तावरनि खे रब साईं हुज़ूर जी ज़ियारत नसीब करे मुमिन बणाए छॾियो काफ़रनि जेकी कुझु कयो रब साईं हुज़ूर साईं जे शान खे बुलंद करे छॾियो काफ़र खाइब ऐं ख़ातिर रहिजी विया हिकिड़ो इल्ज़ाम सगोरे ते इहो मुंहिंजे सुहिणे सरदार पैगंबर करीम ते इहो रखियाऊं जो साहिर कोठियाऊं ॿियो इल्ज़ाम इहो रखियाऊं जो शाइर कोठियाऊं हे ॻाईंदड़ आहे हे शाइर माण्हू आहे बैतबाज़ी थो करे काफ़िया थो ठाहे हे ॿियो इल्ज़ाम टियों इल्ज़ाम इहो रखियऊं त हे जरियो आहे माण्हुनि खे नफ़रत ॼाणाइण जे लाइ तरह तरह इल्ज़ाम मढ़िया विया रब साईं फरमाए थो मां बिसाहिबकुम मिन जिन्ना ओ दिमाग़ ठाहियो ओ दुनिया में रहण वारा इंसान उचरिया न थियो बेहोश न थियो मां बिसाहिबकुम मिन जिन्ना तव्हांजे प्यारे मोहम्मद करीम खे का चरियाई कोन्हे इहो मोहम्मद करीम सियाणनि जो सरदार थी आयो आहे क़ुरान सफ़ाईअ ते क़ुरान दर्जे जे बयान करण ते रब साईं पंहिंजे पैगंबर जे साराह ते ऐं काफ़र मुंहिंजे नबीअ ते इल्ज़ाम मढ़ ते हिकिड़ो इल्ज़ाम लहे थो वरी ॿियो हणनि था अॼु बि इहे ज़माने में अहिड़ो इल्ज़ाम मढ़ियो